वालेकुम बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंकी आऊं आहियां पिरिया गुल सब खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी चयो आहे त बलूच नौजवाननि खे प्रोपेगेंडा करे रियासत खां परे कयो पियो वञे। असांजी बका पाकिस्तान सां गॾु आहे। पाकिस्तान ऐं बलूच लाज़िम मलज़ूम आहिनि। बंदूक जे ज़ोर ते पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जो रिश्तो तोड़ण न ॾींदासीं। बारखान में ख़िताब कंदे बलूचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज बुगटी चयो त बलूचिस्तान में दहशतगर्दनि लाइ का बि जॻह न आहे। मासूम शहरियुनि खे निशानो बणाईंदड़ इंसानियत जा दुश्मन आहिनि। अमुन दुश्मननि खे अंजाम ताईं पहुचाईंदासीं। अमुन क़ाइमु थींदो त तरक़ी थींदी। दहशतगर्दनि जा सहूलियतकार बि कानून जी गिरफ़्त में ईंदा। गुल प्लाज़ा साने जी वधीक 12 फौतुनि जे लाशनि जी सुञाणप। मढ़ रोशन हवाले CPLC मूजिब लाशनि जी सुञाणप एंटी मोर्टम डेटा ऐं गुल प्लाज़ा में प्रूफ ऑफ प्रेजेंस सां कई वई। नॉर्थ नाज़िमाबाद मां ख़रीदारी लाइ आयल फैमिली साने जो शिकार थी उमर नबील संदसि घरवारी डॉक्टर आयशा ऐं पुटु अली जे उज़वनि जी सुञाणप। ख़ज़र अली, हैदर अली, आमिर अली, अबू बकर, यासीन, सदाकत अली, यूसुफ ख़ान, नबतुल्ला ऐं अब्दुल्ला जे लाशनि जी सुञाणप थी वई। इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर पारां बानी PTI जे पिम्स इस्पताल में मुआइने जी तस्दीक। अता तारड़ चयो आहे त बानी PTI बिल्कुलु ठीकु आहे। डॉक्टरनि जी तजवीज़ ते खेसि पिम्स इस्पताल आंदो वियो, जिते माहिरनि संदसि अखियुनि जो मुआइनो कयो। 20 मिंटनि जे तिबई कार्रवाई बैदि खेसि वापसि अडियाल जेल मुंतक़िल कयो पियो। इतलात वारे वज़ीर वधीक चयो आहे त तिबी मुआइने दौरान बानी PTI बिल्कुलु सेहतमंद हो। कानून मूजिबि समूरनि कैदियुनि खे डॉक्टरनि ताईं पहुच ॾिनी वञे थी। परनी वज़ीर इसहाक डार जो ईरानी हममनसब अब्बास इराक़ची सां टेलीफोनिक राब्तो। ख़िते जी तब्दील थींदड़ सूरतहाल ते ॻणतीअ जो इज़हार। ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि पारां वेझे राब्ते में रहण ते इत्तफ़ाक़। परॾेही वज़ीर इसहाक डार चयो आहे त मसइलनि जो हल वाहिद ॻाल्हियुनि ऐं सिफ़ारतकारी आहे। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर पारां बावलपुर छावनी जो दौरो। ऑपरेशनल तैयारियुनि, तरबियती ऐं इंतज़ामी मामलनि ते ब्रीफिंग। आर्मी चीफ खैरपुर कामियावाली में जंगी मश्कुनि जो जाइज़ो वरितो। जदीद ड्रोन्स, इलेक्ट्रॉनिक वारफेयर, सर्विलेंस टेक्नोलॉजी जे इस्तेमाल जो मुज़ाहिरो ॾिठो। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त पाकिस्तान जी हथियारबंद फ़ौज हर क़िस्म जे ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहे। मुस्तक़बिल में टेक्नोलॉजी जंग जो रुख़ तय कंदी। भारत में निपाह वायरस पकड़ण खां पोइ पाकिस्तान में हाई अलर्ट जारी। समूरनि हवाई अॾनि, बंदरगाहनि ऐं ज़मीनी सरहदुनि ते सख़्त स्क्रीनिंग जो हुकुम। मुसाफ़िरनि जी 100 सैकड़ो थर्मल स्क्रीनिंग ऐं तिबी मुआइनो लाज़मी करार। गुज़िरियल 21 ॾींहनि जी मुकमल सफ़री हिस्ट्री जी तस्दीक जी हिदायत। इख़्तियारनि जो चवणु आहे त क्लीयरेंस खां सवाइ कंहिंखे बि पाकिस्तान में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध जे सिहत खाते बि इस्पतालुनि खे अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। नव में GHQ हमले केस में वीडियो लिंक ते पेशी ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त बानी PTI खे अदालत में पेश कयो वञे या जेल में ट्रायल कयो वञे। वीडियो लिंक ते एॾे अहम केस जो फेयर ट्रायल मुमकिन न आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच पंजाब हुकूमत खां जवाब तलब करे वरितो। पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में पहिरियों T20 मैच अॼु लाहौर में थींदो। कज़ाफ़ी स्टेडियम में मैच शाम जो 4 वॻे शुरू थींदो। क़ौमी टीम पारां भरपूर प्रैक्टिस, सीरीज़ लाइ सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम।